नाज़रीन, दादू ज़िले में बरसातुनि खां पोइ मलेरिया तेज़ी सां पखिड़िजी वई आहे। हिक महीने दौरान 1800 खां वधीक केसनि जी तस्दीक थी आहे। तफ़सील ले रहियो आहे अशफाक मलिक। जी अशफाक। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में कच्चे वारे इलाइक़े में ॿोॾि खां पोइ जेका मलेरिया आहे उहा तमामु घणी शिदत अख़्तियार करे वई आहे। ॿुधाए पियो वञे त दादू ज़िले जे चइनि तालुकनि में जेको आहे हिकु महीने जे दौरान 8000 खां वधीक जेको आहे ॿोॾि मुतासिरनि जूं टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जिन में 1800 जेको आहिनि मरीज़ उन्हनि ते मलेरिया जेको आहे निस्बत आई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सभु मलेरिया में जेको सभ खां वधीक जेको तादाद आहे उहो मासूम ॿारनि जो आहे। ऐं ॿुधाए पियो वञे त जेको मलेरिया में मुब्तला मासूम ॿार आहिनि उहे हिन महिल बि कच्चे वारे इलाइक़े में पंहिंजे घरनि जे अंदरि बीमार पियल आहिनि, पर सिहत खाते तरफ़ां उन्हनि खे उते के बि कैंपूं न लॻायूं आहिनि। ॿोॾि अचण जे करे उन्हनि जो जेको अलाह तला हुयो, कणिक घर में जेको अनाज पियल हो उहो सभु ख़तमु थी वियो, जंहिंजे करे हू मिसकीन हिन महिल पंहिंजे मासूम ॿारनि जो इलाजु नथा कराए सघनि। ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां उन्हनि कच्चे वारे इलाइक़नि में जेको माण्हू आहिनि उन्हनि खे न उते स्प्रे कराई वई आहे, न ई उन्हनि खे मच्छरदानियूं ॾिनियूं वयूं आहिनि त जीअं उन्हनि जा मासूम ॿार जेको आहे मलेरिया जी बीमारी खां बची सघनि। जी अशफाक, तव्हांजी महिरबानी।